चांदी सही नाराज न थियो पर मां पाण में चांडिया तव्हां ख़बर अथव कीअं को हीरोइन को कीअं को नशे में ईअं त हर क़ौम आहे पर हिते थोरो हिन पंहिंजे पासे ॾिसूं त थोरो घणो आहे पर माशाल्लाह तव्हां जहिड़े नमूने सां किरत की दिन में लॻे थो तव्हांजो लाड़ो वरी ॿिए पासे आहे ॾाढी सुठी ॻाल्हि सर हाणे प्रोग्राम जे एजेंडा ते असां अचूं था जीअं कुझु दोस्तनि जेका नवा कुझु थोरो आइडियो कोन हुन सां जेको आइडियो में शेयर कयो हाणे हुनखे आउं जेको आहे बाक़ाइदा ऑफिशियली ॿुधायां थो तव्हांखे यादि हूंदो त हूअं त असांजो मुल्क जेको पाकिस्तान आहे गुज़िरियल इलाही सालनि खां जेको आहे मुख़्तलिफ़ दहशतगर्दी ऐं मसाइल जो शिकार रहियो आहे वॾा हौलनाक हादसा असांजे मुल्क में थिया ऐं जॾहिं बि को वाक़ियो थिए थो त जेका गवर्नमेंट जा जेका इदारा हूंदा आहिनि चाहे पुलिस हुजे चाहे आर्मी फ़ौज हुजे चाहे हेल्थ जा डिपार्टमेंट हुजनि उन सभिनी जो उहो फ़र्ज़ु हूंदो आहे त हू उन वाक़िए में मुतासिर थियल माण्हुनि खे जेको आहे रेस्क्यू कंदा आहिनि पर बीइंग अ मुस्लिम बीइंग अ पाकिस्तानी बीइंग अ ह्यूमैनिटरी असांजो इहो फ़र्ज़ु आहे त जेकॾहिं को डिज़ास्टर अचे थो को हादसो या वाक़ियो पेश अचे थो त असां हुन जे अंदरि रेस्क्यू करियूं ऐं उहो हिन नियत सां असां रेस्क्यू करियूं त ज़रूरी कोन्हे जेकॾहिं को दहशतगर्द कार्रवाई करे थो असांजे इलाइक़े में या को कुदरती वाक़ियो पेश अचे थो त हुन में सेकेंड पर्सन हुन में मुतासिर थींदो यानी असां हीअ सोचूं त ख़ुदा न ख़ास्ता हुन मुतासिरीन में असीं बि अची सघूं था पर तव्हां हीअ सोचियो त जेकॾहिं को अहिड़ो हादसो वाक़ियो पेश अची वियो हुन में असां मुतासिर थी वियासीं ऐं अलाह न करे असांखे स्पॉट ते पिया हुजूं ऐं केरु असांखे रेस्क्यू करण वारो न हुजे त उहो असांजे लाइ केतिरो ॾुखियो वक़्तु हूंदो त एज़ अ इंसानियत असांखे हीअ खपे त असां जेको आहे पंहिंजे दिलि जे अंदरि इंसानी ख़िदमत जो जज़्बो रखूं ऐं असां हुन लाइ कमु करियूं पर लास्ट टाइम जेको असां वटि शिकारपुर में हिकिड़ो वॾो हादसो थियो हू वाक़ियो हिन लाइ थोरो डिफरेंट हो त जेका पाकिस्तान जा वॾा शहर आहिनि कराची लाहौर हैदराबाद हुन में त हिन वाक़ियातनि जी हिकिड़ी रूटीन ठही वई हुते माण्हू हुन सां हिरी विया आहिनि इंतिज़ामिया बि हिरी वई आहे पर वॾे शहरनि खे छॾे करे जेका नंढा शहर आहिनि अलाह माफ़ करे उन में अहिड़े क़िस्म जा वाक़िया कोन हुआ पर शिकारपुर जो वाक़ियो हिकिड़ो ख़तरे जी घंटी हुई ऐं इंटेलिजेंस रिपोर्ट जे मुताबिक़ त अहिड़े क़िस्म जा वाक़ियात सिंध जे ॿियनि डिस्ट्रिक्टनि में बि थी सघनि था उन लाइ जेको आहे हुकूमत सिंध जे तरफ़ां जेका हाई कमांडिंग ऑफिसर आहिनि DCO साहिब वारनि खे हिदायतूं मिलियूं त जेका बि इदारा आहिनि गवर्नमेंट जा या प्राइवेट उन्हनि खे तव्हां ऑन बोर्ड वरितो उन में जॾहिं ऑन बोर्ड वरितो हुयो ऐं ऑन बोर्ड वठण खां पोइ मुख़्तलिफ़ इदारनि खे ऑन बोर्ड वठण खां पोइ आख़िर में उन्हनि यूथ जे ग्रुप्स खे बि ऑन बोर्ड वरितो त यूथ जेका आहे कंहिं बि मुल्क जी माशरे में अंदरि जेका नौजवान आहिनि उन्हनि जो वॾो हिकिड़ो किरदारु हूंदो आहे उन किरदार ते जेको आहे नबी सगोरनि बि पंहिंजी फरमुदात जारी कया आहिनि ऐं असांजे मुल्क जो जेको बानी आहे हज़रत क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना हुन बि नौजवाननि खां वॾी उमेद लॻाई हुई त हिन मुल्क खे अॻियां नौजवान खणी वेंदा त इन तरीक़े सां DC साहिब इहे हिदायतूं कयूं त जेका यूथ ग्रुप आहिनि हू असांजे इदारनि सां पुलिस सां हेल्थ सां ऑन बोर्ड अचनि छो त हिन में इलाही प्रॉब्लम अचनि था जॾहिं को वाक़ियो थिए थो ऐं हिते पोइ माण्हू मदद करण वारा घटि तमाशो ॾिसण वारा इलाही हूंदा आहिनि पर असां जेका पॉज़िटिव माइंड माण्हू आहियूं सोशल असांखे बाक़ाइदा अथॉरिटी हूंदी असांखे पूरो प्रोटोकॉल हासिलु हूंदो त असां जॾहिं को वाक़ियो थींदो असां हुन में रेस्क्यू कंदासीं असांखे को पुलिस वारो धिको कोन ॾींदो असांजी पहचान हूंदी का कार्ड हूंदो का कैप हूंदी ऐं असां बिल्कुलु शाना बशाना हूंदासीं पंहिंजे इदारनि सां गॾु हिन लाइ तव्हां दोस्तनि खे असां जमा कयो तव्हां सभिनी जी डेटा असां वटि आहे जेको असां शेयर कंदासीं डॉक्टर साहिब उहो मौजूदु आहे पर डॉक्टर साहिब जो इहा ख़्वाहिश हुई त जेको एतिरो जज़्बो जेकॾहिं मौजूदु आहे त पोइ उन्हनि जो उन सां मुलाक़ात करियां पंहिंजी तरफ़ां को उनखे टी पार्टी ॾियां कोल्ड ड्रिंक पीआरियां जीअं डॉक्टर साहिब जो वॾो पनो ऐं उनजो मोहबत बि जेको उन असांखे घुरायो त हिन लाइ असां हीअ मीटिंग घुराई आहे हाणे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु करे ऐं पोइ जेको आहे मैडम खुर्शीदा इक़बाल जंहिंजो वॾो रोल आहे इन में पंहिंजे घारो में यूथ जे हवाले सां रोल आहे ख़ुशूसन पोइ लेडीज़ जे लाइ त वॾो हुनजो रोल रहियो आहे ऐं घारे में अचण खां पहिरीं बि मकली में बि असांजो तारुफ़ हो ऐं ॾिसंदोसि त घारे जी यूथ जी सुठी नुमाइंदगी कंदी आहे असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे जेका बि हिते दोस्त वेठा आहिनि हिकिड़े हिकिड़े जो नालो वठां सभु हीरा आहिनि सभु जेका आहिनि गोल्डन आहिनि सभु सुठी माना महिनत वारा माण्हू आहिनि ऐं सभिनी जे लाइ उहो ई रिस्पेक्ट आहे जेको असांजे लाइ आहे तव्हां मैडम खुर्शीदा इक़बाल खे चवंदो त उहो पंहिंजा मुख़्तसर तासुरात नौजवाननि जे अॻियां रखे